मुंहिंजो शान मुंहिंजो शान मुंहिंजो शान मुंहिंजो शान मीडिया ट्रायल करण वारनि ते मीडिया ट्रायल करण वारनि ते मीडिया ट्रायल करण वारनि ते मुंहिंजो शान मीडिया ट्रायल गलत करण। शहदाद कोट में अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादर ख़ान मक्सी जी मीडिया ट्रायल ख़िलाफ़ मक्सी बिरादरी पारां लाड़काना रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन पारां पीपी रहनुमा मीर नादर ख़ान मक्सी जो मीडिया ट्रायल बंदि करण ते लाइ नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे मोहम्मद जुमन मक्सी, कुबो सैद खान जो साबिक़ा चेयरमैन मीर असगर अली मक्सी, लियाकत अली सीलरो, अब्दुल्ला मक्सी, रईस माशूक अली मक्सी, बख़्त हुसैन मक्सी ऐं ॿियनि चयो त मेहड़ में क़तल थियल ग़ुलाम सरो चांडियो जो मौत जो असांखे ॾुख थियो आहे। अॻवाननि वधीक चयो त पीपी रहनुमा मीर नादर ख़ान मक्सी ख़िलाफ़ कूड़ ते ॿधल मीडिया ट्रायल बंदि कयो वञे। हुननि चयो त मीर नादर ख़ान मक्सी अवामी अॻवान आहे। मेहड़ में क़तल थियल ग़ुलाम सरवर जे मौत असांखे बि ॾुख थियो आहे, जेको माण्हुनि मसइला हल कंदो आहे। हुननि चयो त मीर नादर ख़ान सां संदसि हल्के जी अवाम ऐं पूरी सिंध जा माण्हू मोहबत कनि था। मीर नादर ख़ान मक्सी जे मथां कूड़ा इल्ज़ाम ऐं मीडिया ट्रायल जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। मुज़ाहिरीन कंदड़नि वधीक चयो त जेकॾहिं मीडिया ट्रायल बंदि न कई वई त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।